नाज़रीन जी तव्हां ॾिसो पिया एकता जा ॾियारा 1 डिसंबर ते अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठे तरीक़े सां मल्हाया विया। कंबर डिस्ट्रिक्ट में इंतहाई दर्जे जी ख़ुशी जी लहर हुई। पका तोड़े पोड़ा नौजवान सभु ख़ुशीअ में झूमनि पिया ऐं सिंधी अजरक ओढ़े कुलनि ते ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर कनि ऐं वेस वॻा पहिरे सिंधी अजरकनि जा वेस ठाराए उहे जिस्म ते पहिरे ऐं कुलनि ते अजरक ओढ़े ऐं पटका ॿधी ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करे ऐं उन्हनि हिकु ॿी बि मायूसीअ जो इज़हार कयो जेको वफ़ाक़ हुकूमत जे तरफ़ां हिकिड़ो अणपूरो फ़ैसिलो कयो वियो आहे ग्रीन पाकिस्तान सिंधु दरिया मां शकेनाल कढण वारो। उन ते सिंधी क़ौम तमामु पंहिंजे माना हिकिड़े ॾुख ऐं कावड़ जो मुज़ाहिरो बि कयो आहे ऐं वफ़ाक़ कोर्ट खां इन वफ़ाक़ हुकूमत खां इन फ़ैसिले खे वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। जेकॾहिं वफ़ाक़ अहिड़ा पंहिंजा नाल कयल फ़ैसिला वापसि नथी वठे त सिंधी क़ौम जो मुतालबो आहे त सुप्रीम ऑफ पाकिस्तान कोर्ट इन जो नोटिस वठे, आर्मी चीफ इन जो नोटिस वठे ऐं अहिड़ी नाअहली जहिड़ा नाअहली जो जेको वफ़ाक़ हुकूमत मुज़ाहिरो करे ऐं ब्लैकमेल करे हमेशह सिंध जे हक़नि ते धाड़ाया आहिनि। सिंधी अवाम सुजाॻ आहे, कॾहिं बि सिंध जो अवाम इहे न चाहींदो न वरी वफ़ाक़ खे कोई ढेम कढ सिंधु दरिया मां कोई शकेनाल कढणु ॾींदो। जेकॾहिं वफ़ाक़ हुकूमत फितनो ऐं फ़साद नथी करणु चाहे त इहो पंहिंजो कयल फ़ैसिलो वापसि वठे। उन सां गॾोगॾु सिंधी क़ौम पाकिस्तान सदर खां बि मुतालबो कयो त जेको आहे अव्हां जे राय ऐं अव्हां जे राज़ खां बिना इन ते बिल तरमीम ते सिग्नेचर कीअं थी ऐं सिंधी क़ौम जो हिकिड़ो नुमाइंदो हुजण जे बावजूदि बि उन माना हिकिड़ो सिंधी क़ौम सां खिलवाड़ कयो आहे जेका हुन तरमीन ते साइन कई आहे। ऐं सिंधी क़ौम इहो बि मुतालबो कयो त जेको ग्रीन पाकिस्तान जे नाले सां पैसा रखिया विया आहिनि इहे फ़ौरन इहे ग्रीन पाकिस्तान वारो मुतालबो सिंधु दरिया वारो सिस्टम 6 किलनि वारो कैंसिल करे ऐं इहे ग्रीन पाकिस्तान वारा पैसा IMF खे पंहिंजो कर्ज़ जे तौर ते वापसि ॾेई करे ऐं मुल्क में सस्ताई कई वञे ऐं अवाम खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। जीअं था